अस्सलाम वालेकुम भाऊ। वालेकुम अस्सलाम। केड़ा भाऊ? खैर दुआ दुआ कुर्ब। यार ॿारनि जे लाइ का शइ खपे। हाँ शयूं गंज ॾियां हे पयूं आहिनि हिते ॻाल्हि कयो। हा छा छा टिकटॉक पे खयांसीं टिकटॉक शायद भरींदा हाँ हुजनि न। हा 20 रुपए शइ थी वई न। हाँ 5 रुपए लूल रखोसि। लूल रखूं हा बस 30 रुपए थी वई है जो बस लूल के सॼो। हाँ हा बस 30 रुपए जी थी वई। हाँ हा बस तव्हांखे 30 रुपए ॾियूं था। हेॾे हेॾे अचो हेॾे अचो हेॾे अचो हेॾे थैली हिते आहे हेॾे छापर में विझूं हेॾे अचो। महिरबानी यार महिरबानी छापर में तो विझी हाँ छापर में विझबा न पैसा पैसा ॾियूं था तव्हांखे। 500 रुपए यार बताए न। हाँ 10 रुपया खाते में हणोसि 20 रुपया इहे अथव। अरे ओए बटालू मुहांडरा ये घणा तो ॾे 20 तो जा 20 जी यार 6 आने 10 रुपया खाते में चयो ओए सही न। ॾिस ॾिस हे 50 ग्राम आहे न हाणे 54 ग्राम आहे 4 ग्राम तव्हांखे छॾियूं बि न 50 ग्राम जी 500 रुपया रक़म बि ईंदव। यार 30 रुपए जी शइ आ। अब्बा हाणे महांग थी वियो आहे हाणे अल्लाह तौर ते। शइ बे अरे समझो वो बोनिंदा था। ओए बोनिंदा समझो नो हे जेको आहे न हाणे हे कम तौर ते हलंदो महांग थी वियो आहे हे जेके फारियूं आहिनि न ये हर शइ हाणे तौर ते 20 रुपया है 10 रुपया खाते में ही छाजा न 500 रुपया थींदई 500 रुपया रक़म 10 रुपए जे हिसाब सां 10 रुपया फी ग्राम 500 रुपया रक़म आहे टोटल। बाबा असां वठंदा आहियूं सुबुह वठी आऊं। हाणे वठंदा अॻे वठंदा हुयो हाणे नाहे अॻे वठंदा हूंदव हाणे उहो सिस्टम हाणे महांग थी वियो हाणे थी वियो कमु सॼो। अल्लाह रे अञा त हे तूं चिप्सियूं थो वठे अञा अटा चांवर उहे बाक़ी अटो चांवर वठंदा आहियूं न किलो 100 रुपया अटो चांवर तुंहिंजो हाणे पीउ बि न वठी सघंदो अटो चांवर हाणे महांगो थी वियो आहे उहो तुंहिंजो पीउ बि न वठी सघंदो हे हाणे थींदई तौर जे हिसाब सां 500 रुपया ॾे खणी वञ। हा बाबा खणी वञ हाणे 500 रुपया 500 में कीअं खणूं यार। बाबा हाणे महांग थी वियो आहे हाणे तौर जो ग्रामनि जे हिसाब सां 500 10 रुपया ग्राम जे हिसाब सां सही आहे। हा ईअं थींदो हाणे कमु।